नाज़रीन ख़बर न्यूज़ सिलसिलो जारी है। सऊदी अरब का ख़बर ॾिंदाऊं। सऊदी अरब में बस ऐं ट्रक जे विच में टक्कर जे नतीजे में उमिरे जे लाइ ईंदड़ पंटी परॾेही ज़ाइरीन फ़ौत ऐं 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। परॾेही ख़बरुनि ॾींदड़ इदारे मूजिबि मदीना मुनव्वरा खां दौरान ॻोठ इलाखल जे वेझो हजरा रोड ते हिकु बस ॿिए पासे खां ईंदड़ लोडर खां टकराइजी वई, जंहिं खां पोइ उन में बाहि लॻी वई। बस में 39 परॾेही मुसाफ़िर सवार हुआ, जिन जो तालुक़ अरब ऐं एशियाई मुल्कनि सां हो ऐं हू मदीने वञी रहिया हुआ। हादसे में केतिराई माण्हू थॾे ते ई फ़ौत थी विया, जॾहिं त केतिराई ज़ख़्मी थी पिया। वाक़िए जी ख़बर मिलंदे ई इमदादी इदारे वारा फौरी तौर ते हादसे वारी जॻह ते पहुची विया, जंहिं लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे इल्हमना इस्पताल मुंतक़िल कयो, जिथे 35 ॼणनि जी फ़ौत थियण जी तस्दीक़ थी वई ऐं 4 ज़ख़्मियुनि जी हालत बि ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे, जंहिं सबबि फ़ौतियुनि में इज़ाफ़े जो इम्कान आहे। सऊदी इख़्तियारनि वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। मदीने जे गवर्नर शहज़ाद फैसल बिन सलमान बिन अब्दुल अज़ीज़ मरहूमनि जे वारसनि सां ताज़ियत कंदे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।